गुलेरी तरह हवा में डुडल वो हाथ करे गालियों तबला कहिड़ियूं वो हाथ करे गुलेरी तरह हवा में डुडल वो हाथ करे शहरनि जे लाइ इहो मैसेज हूंदो त उहो जिना बाग पार्क असां इन करे रखियो आहे त जीअं सहूलियत सां उहो अची सघनि ऐं शहरनि खे मां इहा अपील कंदुसि त उहो पाण पंहिंजी फैमिलीज़ ऐं पंहिंजे ॿारनि खे हिते वठी अचनि ऐं लुत्फ़ अंदोज़ थियनि। लाड़काणे में 3 ॾींहंनि जो हीउ फेस्टिवल रखियो आहे, हिकिड़ो ॾींहुं असां फैमिली जे लाइ रखियो आहे, 2 ॾींहं जनरली रखियो आहे ऐं हिकिड़ी भरपूर कोशिशि था कयूं अॻ में स्पोर्ट एक्टिविटीज़ या हिन क़िस्म जूं एक्टिविटीज़ सां कोशिशि कई आहे त कयूं ऐं इनशाला हिन प्रोग्राम खां फ़ौरन पोइ असां सॼे शहर में हिकिड़ी वॾी प्लांटेशन ड्राइव बि स्टार्ट कंदासीं जेका म्यूनिसिपल कॉर्पोरेशन अॻ में लास्ट 2 सालनि खां बि असां कंदा आया आहियूं त जेसिताईं शहरी ॿाहिरि निकिरनि अचनि लुत्फ़ अंदोज़ थियनि ऐं पार्टिसिपेट कनि। शहर जी तरफ़ां 3 ॾींहंनि जो रंग बिरंगी गुलनि जो फेस्टिवल लॻायो वियो आहे जंहिंमां अवाम लुत्फ़ अंदोज़ थिए ऐं लाड़काणे जी फैमिलीज़ इनशाला हिते ईंदियूं 3 ॾींहं ऐं लुत्फ़ अंदोज़ थींदियूं। हूअं बि अॻिते हली असां तव्हां ॾिसो त ॿियनि पार्कनि में बि बहितरी ईंदी ऐं मौसम जे लिहाज़ खां 2022 में तव्हां जेको ॾिसो जहिड़े नमूने हिते बारिश पई ऐं हिते ॿोॾि आई नुक़सानु थियो इनखे बहितर करण लाइ बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जूं कोशिशूं वधी फरियाल ऐं जमील साहिब जूं कोशिशूं इहे ई आहिनि त हिते रंग बिरंगी गुलनि सां ऐं पौधनि सां ऐं वणनि सां हिनखे इम्यूनिटी अवाम खे ॾिनी वञे ऐं बहितरी अॼु बहितरीन इहो फेस्टिवल लॻो आहे। रहमान रहीम सभ खां पहिरियों त मां तव्हांजे चैनल जो शुक्रगुज़ार आहियां जिन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाड़काना जे इवेंट में कवरेज ॾिनी। अदा ही मेयर लाड़काणो एडवोकेट अनवर अली लोहर साहब जे इंस्ट्रक्शंस से अहिड़ो इवेंट थियो आहे। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन्स जो असुल खां कमु इहो रहियो आहे त फायर फाइटर्स सां मुंहुं ॾियणु, तव्हांजो ड्रेनेज सां मुंहुं ॾियणु, रोडनि रस्तनि ऐं लाइटिंग सां ऐं सफ़ाई सुथराई सां उन्हनि जो गार्डन सेक्शन सां इहे कमु रहिया आहिनि। पर असांजो नौजवान जेको चेयरमैन आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेको असांखे लाड़काणे जे लाइ मेयर ॾिनो आहे, हिकु नौजवान सोच वारो मेयर ॾिनो आहे ऐं हीउ जेको प्रोग्राम थियो आहे हीउ 15 तारीख़ खां 17 तारीख़ ताईं प्रोग्राम आहे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे तरफ़ां। पहिरियों ॾींहुं जनरल पब्लिक जो आहे, सेकेंड डे ते फैमिलीज़ जो प्रोग्राम आहे ऐं 17 तारीख़ ते बि जनरल पब्लिक जो आहे जंहिंमें 3 ॾींहं म्यूज़िकल प्रोग्राम बि आहे। लाड़काणे जो आवाम पंहिंजे ज़हनी मुताबिक़ पंहिंजे कमनि में एतिरो मसरूफ़ थी चुको आहे जो पंहिंजे फैमिलीज़ खे ऐं अहिड़नि इवेंट्स खे एंटरटेनमेंट जे लाइ टाइम नथो ॾेई सघे। अहिड़ा इवेंट्स थियणु खपनि ऐं हीउ जेको गुलनि जो प्रोग्राम रखियो वियो आहे इहो हिकिड़ो 3 ॾींहंनि जो प्रोग्राम न आहे, हीउ हिकिड़ो मुस्तक़बिल आहे। हिते फैमिलीज़ ईंदियूं, उहे नंढड़ा ॿार जेके गुलनि सां प्यार था कनि। अॼु तव्हां हिन इवेंट में ॾिसंदव त केतिरा लाड़काणे जा हिकिड़ी जेकी क्रीम चयो वञे केतिरा सीनियर सिटीज़न आया आहिनि। हिकिड़ो त मां दोस्त ॾिठो जेको फालेज जो मरीज़ हुयो, उहो बि गुलनि जो पसंदीदा चाहींदड़ हुयो, उहो बि हिते आयो आहे। हीउ असांजे लाड़काणे जे माण्हुनि जो फ्यूचर आहे, हीउ मुस्तक़बिल जी सोच आहे ऐं हीउ असांजे अनवर लोहर साहब बि पीपल्स पार्टी जो मेयर ई अहिड़ियूं शयूं ॾेई सघे थो। रबेल जा विछाया तो लयो जानी लाड़काणे आओ तू गुल चंबेली जा विछाया तो लयो जानी लाड़काणे आ तू। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो राजा समूह ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी जो मूंखे तव्हां कवरेज ॾिनी। लाड़काणे में पहिरियों चकर फर्स्ट टाइम 2026 में ही विंटर फ्लावर फेस्टिवल जेको थियो आहे इन जे लाइ ॾाढी असांखे ख़ुशी थी आहे ऐं यकीनन मेयर लाड़काणो जेको आहे उन्हनि जूं महिनतूं आहिनि ऐं शहरी जेके आहिनि उहे आया आहिनि हिन फेस्टिवल में इंजॉय था कनि, गुलनि जी ख़ुशबू था वठनि ऐं हिकिड़ो मेले वारो सामान लॻो पियो आहे, रंगारंगी तकरीब लॻी पियो आहे म्यूज़िक जी जंहिंमें परफॉर्म कंदासीं, गुलाबनि जे गुलनि जी ॻाल्हि कबी, मोहबतुनि जी ॻाल्हि कबी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काफ़ी टाइम को इन प्रोग्राम की तैयारी ही मेयर साहब कंदा रहन पिया ऐं असां विज़िट भी कई आहे। अॼु असां उन्हीं जो नतीजो ॾिसूं था त हर तरफ़ गुल ही गुल आहिनि, तमामु माहौल ख़ुशनुमा लॻो पियो आहे ऐं मां चवंदमि त 16 ऐं 17 तारीख़ को हिकिड़ो मैसेज थी ॾियां त लाड़काणे जी लेडीज़ प्लस पूरे सिंध जी हर हंध जी हिते अचे, लुत्फ़ अंदोज़ थिए, पंहिंजा बच्चनि खे ॿारनि खे हिते वठी अचनि ऐं हितो माहौल ॾाढो ख़ुशनुमा लॻो पियो आहे। उसी शहर में तव्हांखे ख़बर हूंदी, उन खां पोइ असां जेको आहे वेही हिकिड़ो सलाह करे असां चयोसीं त शहरनि खे हिकिड़ी अवेयरनेस ॾिजे, उन्हनि खे हिकिड़ो जेको आहे
घुमण फिरण जो ऐं जेको आहे हिकिड़ो जेको आहे उहो प्रोग्राम ॾिजे पोइ उनजे करे असां इहो बि सोचे जेको आहे पंहिंजो विंटर प्लांटेशन कराईसीं ऐं इंशाअल्लाह ताला तव्हां हिन मां शहरी भरपूर लुत्फ़ थींदा ऐं सुभाणे लेडीज़ जो प्रोग्राम आहे इंशाअल्लाह लेडीज़ बि वधे वधि हिते शिरकत कंदी। मुंहिंजो नालो फातिमा सकीना आहे। हा आयो आहे, ॾाढो मज़ो आयो आहे। हे जेके आहिनि येलो जैस्मीन्स वग़ैरह सनफ्लावर्स आहिनि, रोज़िस आहिनि ऐं डिफरेंट कलर जा आहिनि। हा हर संडे ते। जो नालो मोहम्मद तकी आहे। ॾाढो मज़ो आयो आहे, इलाही दफ़ा आया आहियूं। हाणे घणो मज़ो आहे। छाजे करे मज़ो थियो आहे? फ्लावर्स लॻिया आहिनि, लाइटिंग थी आहे, डेकोरेशन थी आहे। मेयर लाड़काना तमामु बहितरीन इंसान आहे जेको हिन प्रोग्राम जे हवाले सां असां हुनखे सलाम पेश कयूं था ऐं अहिड़ा प्रोग्राम लाड़काने में थियणु खपनि ऐं पहिरियों दफ़ो ई प्रोग्राम थियो आहे। असां मेयर लाड़काना खे गुज़ारिश कंदासीं त इंशाअल्लाह हर साल ई प्रोग्राम हिन तारीख़ ते मुक़ररु थियणु खपे।